सेवन मावा की ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ इलेक्शन जे दौर में इलेक्शन सिंध प्रेस क्लब सेवन जे साल 2024 जी इलेक्शन 30/12/2023 ते सिंध प्रेस क्लब सेवन जी ऑफिस में थी गुज़री। सिंध प्रेस क्लब सेवन जे साल 2024 जी इलेक्शन सरपरस्त आला सिंध प्रेस क्लब सेवन सैयद रज़ा हुसैन शाह जी सरपरस्तीअ में मरकज़ ऐं आइन मुताबिक़ कई वई, जंहिंमें हेठि ॾिनल उहिदेदार ऐं मेंबर चूंडिया विया, जंहिंमें सदर आफ्ताब हुसैन शेखो, नायब सदर गुलाम शबीर मल्ला, जनरल सेक्रेटरी अब्दुल सलाम सोलंकी, ज्वाइंट सेक्रेटरी इरफान अली सोलंकी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद वारिस कोरेजो, खजांची असदुल्ला ओठो, वर्किंग कमेटी मेंबरनि में एजाज अहमद बुगियो, मोहम्मद अकरम आरबाणी, रियाज़ अहमद सोलंकी, मोहम्मद सफ़र मेमन चूंडिया विया। जॾहिं त सिंध प्रेस क्लब सेवन जी ऑफिस में साल 2024 जे उहिदनि ते चूंडिजी आयल सभिनी उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त वर्किंग कमेटीअ में चूंडिजी आयल समूरनि दोस्तनि खे पिणु गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं।